बांदी मां ख़बर ॾींदा हलूं त नौशरो फिरोज़ वासी सूंह कलो ऐं नौजवान सरफराज़ मरी प्रेस क्लब पहुची दाईंदे चयो आहे त असां पंहिंजी मर्ज़ी मूजिबि कोर्ट सॻोरी में निकाह कयो आहे, पर सूंह जा माइट जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि, जेके केस दाख़िल करण समेत मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन मौक़े ते नारी सूंह ॻाल्हाईंदे वधीक चयो त जेकॾहिं असांखे या सरफराज़ मरी जे माइटनि खे कुझु बि थियो त इन जा ज़िम्मेवार आशिक कलो, अमीर बख्श कलो, लाल बख्श कलो, पीर बख्श कलो, हसन कलो, सिंगार कलो, गुलाम शबीर कलो हूंदा। असां शरीयत मोहम्मदी मूजिब निकाह कयो आहे। हिननि SSP नौशरो फिरोज़ समेत वस वारनि खे अपील कंदे चयो आहे त धमकियूं ॾींदड़नि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।